नाज़िर बख्शापुर वेझो ॻोठ महकूमुद्दीन डोंकी में पोरियत रहीम बख्श गोलाटो जो 7 वरियन जो मासूम नीगर शौकत अली गोलाटो ॿिन्ही ॾंगुनि खां माज़ूर हुअण करे मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। उन हवाले सां ॾिसो था अमित कुमार जी ही रिपोर्ट। मुंहिंजो नंढड़ो बीमार आहे, साल खां पोइ बीमार थियो आहे। असां ॾेढ महीने असे लालकाणो इहो छा सखर हेरा रहीम यार असां ढोए ढोए थकी पिया आहियूं। हाणे बिलावल पुट खे चवंदा पिया पंहिंजो माउ जे सदके में मुंहिंजे बचड़े खे इलाज कराए, अलाह ख़ुशि कंदो अथसि। ब्रदर तव्हां बीमार आहे, इन जो इलाज कराए वञो साईं, महिरबानी करे असां मायूं ॿधूं था तव्हांखे, असांजो नंढड़े जो इलाज करायो साईं, अलाह तव्हांखे आबाद कंदो साईं। असां ग़रीब मिसकिन, असांजो नंढड़ो बीमार आहे, सालनि साल थी थियो, असांखे हाणे कुझु न आहे, असां हलाए हलाए थकी पियासीं। महिरबानी साल थियो असां पैसा ॾेई ॾेई साईं थकी पियासीं, महिरबानी करे असांजो नंढड़े जो इलाज करायो वञो। अपील करूं था, महिरबानी करे असांजो पुटु साईं बीमार थी वियो आहे, साल जो हुयो, जुलण हलण फिरण जो थियो, पोइ वरी बीमार थियो साईं, रहीमयार खान खणी वियासीं। बीमारी में वॾो असां ग़रीब पंहिंजो ढोर माल मिल्कियत विकिणी करे हिन जो इलाज कयोसीं। महिरबानी करे हाणे अपील कयूं था त हिन जो इलाज करायो।